अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं मज़ेदार रेस्टोरेंट स्टाइल कढ़ाई जी रेसिपी। हीअ रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु ग्राइंडर में ऐड कंदासीं साबित सुका धाणा 1 टेबल स्पून, साबित ॻाढ़ा मिर्च विझूं था 3 अदद, साबित कारा मिर्च आहिनि अधु टी स्पून, सौंफ यानी वॾुफा आहे अधु टी स्पून, ज़ीरो विझूं था 1 टी स्पून। ऐं हाणे इन सभिनी शयुनि खे चङी तरह सां पीसे छॾींदासीं ऐं पीसे हिकु साइड ते रखे छॾींदा। हाणे असां हिते खणी आया हिकु कढ़ाई, ऐं कढ़ाई जीअं थोरी गरम थींदी त हाणे असां विझूं था तेल अधु कप। तेल जीअं थोरो गरम थियो आहे त हाणे असां स्लाइस्ड थियल कटियल बसर विझूं था 1/4 कप, ऐं बसरनि खे फ्राई कंदासीं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। ऐं हाणे असां ऐड कयूं था शिमला मिर्च, 1/4 कप शिमला मिर्च कटियल आहे। बसरनि सां गॾु शिमला मिर्च ऐड कंदासीं ऐं शिमला मिर्च खे बि फ्राई कंदासीं तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ शिमला मिर्च खे विचोली बाहि ते फ्राई कयो आहे। ऐं हाणे बसर ऐं शिमला मिर्च ॿई हिकु प्लेट में कढी अलॻि करे रखे छॾींदासीं। ऐं हाणे उन ई तेल में विझूं था ज़ीरो अधु टी स्पून, कटियल बसर आहिनि 1 कप जे बराबरि। ऐं हाणे बसरनि खे तक़रीबन 3 खां 4 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। 3 खां 4 मिनट्स जे लाइ बसरनि खे विचोली बाहि ते फ्राई कयो आहे। ऐं हाणे विझूं था कटियल थूम 1 टेबल स्पून, कटियल अदरक विझंदासीं 1 टेबल स्पून। ऐं हाणे फ्राई कंदासीं 1 खां 2 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते। हिकु खां 2 मिनट्स जे लाइ असां थूम ऐं अदरक खे हल्की बाहि ते फ्राई कयो आहे। ऐं हाणे विझूं था मुरही अधु किलो, चङी तरह सां मसालनि सां मिक्स कंदासीं मुरही खे ऐं पचाईंदासीं तक़रीबन 6 खां 8 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। 6 खां 8 मिनट्स जे लाइ असां मुर्गी खे विचोली बाहि ते पचायो आहे। ऐं हाणे विझूं था हेड अधु टी स्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टी स्पून, धाणनि जो पाउडर आहे 1 टी स्पून। चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे पचाईंदासीं 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। 2 खां 3 मिनट्स जे लाइ असां विचोली बाहि ते मुर्गी खे चङी तरह सां भुञी छॾियो आहे। ऐं हाणे विझूं था टमेटो प्यूरी, अधु कप जे क़रीब असां वटि टमेटो प्यूरी आहे। तक़रीबन 3 खां 4 अदद विचोली साइज़ जा टमाटा खणी असां पाणी सां गॾु पीसे छॾिया हुयासीं। टमेटो प्यूरी विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे पचाईंदासीं 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था असांजा पिसियल मसाला, जेके असां वीडियो जे स्टार्टिंग में ई तव्हांखे ॾेखारिया हुया त पीसे रखिया हुया। 1 टेबल स्पून जे क़रीब उहे मसाला असां विझंदासीं। मिक्स कयो आहे ऐं हाणे विझूं था पाणी अधु कप। पाणी विझी चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचायूं था। फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते चिकन खे पचायो आहे। हाणे ढक हटाए करे विझंदासीं पहिरियां खां ई फ्राई थियल बसर ऐं शिमला मिर्च, जेके असां पहिरियां फ्राई करे अलॻि करे रखे छॾिया हुआ। हाणे उहे ऐड कयूं था ऐं हुन सां गॾु ई ऐड कयूं था साबित ॻाढ़ा मिर्च 3 अदद ऐं कसूरी मेथी, सुकल मेथी जा पत्ता 1 टी स्पून, गरम मसाला पाउडर विझंदासीं 1 टी स्पून। चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे पचाईंदासीं तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ मीडियम फ्लेम ते।
4 खां 5 मिनट्स लाइ विचोली बाहि ते चिकन खे पचाइण खां पोइ असांजो मज़ेदार रेस्टोरेंट स्टाइल कढ़ाई बिल्कुलु तयारु आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं रेस्टोरेंट स्टाइल हरियाली चिकन जी रेसिपी। रेस्टोरेंट स्टाइल हरियाली चिकन ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु कढ़ाई खणी आहे ऐं कढ़ाई में तेल ऐड कयूं था 1/3 कप। दालचीनी जूं 2 अदद स्टिक्स विझूं था। बे लीफ यानी कमाल पत्र जो 1 अदद पत्तो खयो आहे ऐं हथनि जी मदद सां थोरा टुकड़ा करे उहे बि विझूं था ऐं हाणे सौते कंदासीं कुझु सेकंड्स जे लाइ दालचीनी ऐं कमाल पत्र खे फ्राई कयो आहे। हाणे विझूं था कटियल बसर 1/4 कप ऐं बसर खे तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ गोल्डन ब्राउन थियण ताईं पचाईंदासीं। बसर गोल्डन ब्राउन थी वियो आहे त हाणे विझूं था कटियल थूम 1 टेबल स्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे विझंदासीं कटियल साओ मिर्च 1 टेबल स्पून। चिकन विझूं था 1/2 kg ऐं हाणे मुर्गीअ खे तक़रीबन 5 खां 6 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। मुर्गीअ खे तक़रीबन 5 खां 6 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था हेड 1/4 टीस्पून। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। लूणु विझूं था 1/4 टीस्पून। गरम मसालो पाउडर आहे 1/2 टीस्पून। जीरे जो पाउडर आहे 1 टीस्पून ऐं कारनि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। हाणे सभिनी शयुनि खे मिक्स कयूं था ऐं पचाईंदासीं तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ मीडियम फ्लेम ते। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते चिकन खे पचायो आहे। हाणे विझूं था पाणी 1/4 कप ऐं पचाईंदासीं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते चिकन खे पचायो आहे। हाणे विझूं था फूदने जा पत्ता 1/2 कप जे क़रीब। कटियल सावा धाणा आहिनि 1 कप। योगर्ट विधो आहे 1/3 कप। पाणी आहे 1/2 कप ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते चिकन खे पचायो आहे ऐं असांजो मज़ेदार रेस्टोरेंट स्टाइल हरियाली चिकन बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था चिकन खे डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। तव्हां सां इंशाल्लाह मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।